नाज़रीन हमारी सिरियायो ख़बरचार वेब टीवी ऐं आवां आहियां आयशा हैदर। टणो आदम रियाज़ हुसैन संजराणी टणो आदम ब्रांच मां निकिरंदड़ 8 शाखुनि नूड़ी मेलचाक माइनर न्यू माइनर केही माइनर मशाइख डिस्ट्री जाम जानी सथियारी ऐं ॿियनि शाखुनि में पाणी जी हथरातू खोट ख़िलाफ़ समय आबादगारनि मशाइख हुती खां रोहड़ी केनाल जे कुंभ दाणू रेगुलेटर ताईं डाटसन मोटरसाइकिलनि कारनि ट्रैक्टर टालियुनि में सवार थी रैली कढी। आबादगार अॻवान गुल हसन ख़ासकेली गुलाम हुसैन ख़ासकेली खुदा दिनो लाखो ख़ालिद कोरी सिराज दर्स नूर मोहम्मद दर्स ऐं ॿियनि जी अॻवानी में फ़ौजी मोड़ ऐं कुंभ दाणू रेगुलेटरनि ते धरणा हणी आपाशी खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि दाहींदे ॿुधायो त टणो आदम ब्रांच खे बंदि करण सबबि 8 शाखुनि में पाणी जी खोट सबबि हज़ारें एकड़नि ते बीठल फसल केले कमंद सब्जियूं फुटी जे फसलुनि खे तबाह कयो वियो आहे। आबादगारनि जो करोड़े रुपयनि जो नुक़सान थियो आहे। पाणी जी खोट ऐं नकली बिज ऐं नकली दवाउनि सबबि आबादगार सख़्त मुश्किलातुनि में आहिनि। हिन क़यामत ख़ेज़ महांगाई सबबि गुज़र सफ़र मुश्किल थी वियो आहे। मथां वरी पाणी जी हथरातू खोट करे आबादगारनि जो मुआशी क़त्ल कयो पियो वञे। हुननि घुर कई आहे त पाणी जी खोट ख़त्म करे शाखुनि जो पाणी खोलियो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। नाज़रीन ॾिसंदा रहो ख़बरचार वेब टीवी ऐं पढ़ंदा रहो ख़बरचार अख़बार।